दोस्तो हक़ मौजूद गुज़िरियल 2-4 ॾींहंनि खां मूं मुख़्तलिफ़ वीडियोज़ ठाहियूं हुयूं हाउस बिल्डिंग जे हवाले सां त जेके पाण अंग्रेज़ी में डिप्लोमा चई सघूं था उहा कीअं करे सघिजे थी या उन जूं कहिड़ियूं रिक्वायरमेंट्स आहिनि त उन जे हवाले सां अॼु मूं सोचियो त अव्हां सां तफ़सीली मुखातिबु थिजे। हाउस बिल्डिंग खे बुनियादी तौर ते सम्झण जी ज़रूरत आहे। हीउ हिकिड़ो 2 खां 2.5 साल जो हिकिड़ो कोर्स हुजे थो जेका सिंध में अव्हां मैट्रिक कयो था या इंटरमीडिएट उन जे बुनियाद ते अव्हां हिन में दाख़िला वठी सघो था। उन जे लाइ ज़रूरी इहो आहे त जेकॾहिं तव्हांजी इंटरमीडिएट थियल आहे त हिते मुख़्तलिफ़ शोबा हुजनि था हाउस बिल्डिंग जा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि। उन में अव्हांखे आसानी थिए थी त तव्हां उहो 2 साल ताईं या 2.5 साल ताईं कंहिं सुठी डिपार्टमेंट में उहा जेका हाउस बिल्डिंग आहे उहा करे सघो था। हाउस बिल्डिंग बुनियादी तौर ते जर्मनी जे अंदरि हिकिड़ो ड्यूअल ट्रेनिंग सिस्टम आहे। उन जे बुनियाद ते ही कोर्स थींदो आहे। ड्यूअल ट्रेनिंग सिस्टम खे सम्झण जे लाइ ज़रूरी आहे त जर्मनी जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके कंपनीज़ आहिनि, मिसाल जे तौर ते जर्मनी जे अंदरि ऑटोमोबाइल इंडस्ट्री जेका आहे उहा तमामु वॾी आहे। गाॾियूं जेके ठहनि थियूं या उन खां पोइ IT सेक्टर आहे, हेल्थ सेक्टर आहे, या जेका हिते डॉइचे बहान आहे जंहिंखे पाण रेलवे जो सिस्टम सॼूं त पूरे यूरोप जे अंदरि जेको रेलवे जो निज़ाम आहे उहो बहितरीनु जर्मनी जो आहे। ऐं हितां ई जेको बि इम्पोर्ट एक्सपोर्ट थिए थी या जेको बि कार्गो सर्विस आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि लाइ उहा बि जर्मन रेल सर्विस प्रोवाइड करे थी। त उहा जेका हाउस बिल्डिंग आहे उहा तव्हां जेका सिंध जे अंदरि इंटरमीडिएट कयो था या इवन मैट्रिक जे बुनियाद ते बि थी सघे थी, पर पोइ वरी कुझु घटि कैटेगरी वारियूं डिप्लोमास आहिनि जेके तव्हां उन जे बुनियाद ते मैट्रिक जे बुनियाद ते करे सघो था। ऐं हिन जी वॾी जेका चइजे एडवांटेज आहे ख़ासि तौर ते असांजे माण्हुनि जे लाइ उहा इहा आहे त हिन जे लाइ अव्हांखे कंहिं बि ब्लॉक अकाउंट जी ज़रूरत न आहे। मिसाल जे तौर ते जेके छोकिरा यूनिवर्सिटियुनि में दाख़िला वठनि था उन जे लाइ ब्लॉक अकाउंट जी ज़रूरत हुजे थी। 9 खां 12 हज़ार यूरो अव्हां जमा करायो था, उन खां पोइ प्रोसेस अचे थो ऐं पोइ तव्हां हिते अचो था, तव्हांखे दाख़िला मिले थी। हिकिड़ो लॉन्ग टाइम टेकिंग प्रोसेस हुजे थो। पर हिन जे अंदरि इहो आहे त तव्हांजी जेकॾहिं इंटरमीडिएट थियल आहे ऐं B1 या B1 जेके जर्मन जो कोर्स आहे उहो अॼुकल्ह कराची हैदराबाद में बि थिए थो। पर जेकॾहिं कंहिं वटि पैसा न आहिनि, उहो कोर्स अफोर्ड नथो करे सघे, त उहो इहो साॻियो ई कोर्स यूट्यूब ते बि करे सघे थो। ऐं मुख़्तलिफ़ ट्रेनर्स जेके आहिनि उहे उते मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ कोर्सिस उते मौजूदु आहिनि। जेकॾहिं अव्हां मां को जेका DW या डॉइचे वेले उनखे असां सॾींदा आहियूं हुते जर्मनी में हिकिड़ो वॾो नेटवर्क आहे TV ऐं रेडियो जो, उनजी वेबसाइट बि ॻाल्हि उर्दू सिंधी में मौजूदु आहे। उन्हनि जे तरफ़ां बि अहिड़ा मुख़्तलिफ़ क़िस्म जा कोर्सिस जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। तव्हां उन जे तरफ़ां बि उहो कोर्स करे सघो था। ऐं जॾहिं उहो तव्हांखे सर्टिफिकेट मिले थो त पोइ तव्हां अप्लाई कयो था। ऐं अप्लाई खां पोइ हिन हाउस बिल्डिंग जी हिकिड़ी जेका वॾी पॉज़िटिव शइ आहे उहा इहा आहे त तव्हांखे इन जे दौरान 1000 खां 1200 यूरो जेके आहिनि उहे बि हर महीने मिलनि था। ऐं जीअं मूं सवेर तव्हांखे ॿुधायो त ड्यूअल ट्रेनिंग सिस्टम जो मक़सदु इहो आहे त तव्हां हफ़्तो क्लास वठंदव, हफ़्तो अमली सिख्या वठंदव ऐं उन अमली सिख्या जे दौरान तव्हांजे लाइ मौक़िया जेके आहिनि उहे वधीक रोज़गार जा पैदा थियनि था। मिसाल जे तौरु जेकॾहिं तव्हीं कंहिं सेल्समैन जी का हाउस बिल्डिंग कयो था या कंहिं फार्मेसी में कयो था या नर्स तौरु कयो था, त उन जे लाइ इहो आहे त तव्हां सिर्फ़ु पढ़ंदव कोन, जीअं असां वटि तरीक़ेकार थिए थो, पर हिते हिकिड़नि वटि इहो सिस्टम लागू आहे त 2 ॾींहं तव्हांखे तालीम वठणी हुजे थी ऐं 3 ॾींहं जेके आहिनि उहे तव्हांखे अमली सिख्या वठणी हुजे थी। ऐं जेको बि हाउस बिल्डिंग थींदो इन जी का बि डिपार्टमेंट या को बि इदारो उन जी रिस्पॉन्सिबिलिटी खणंदो। मतिलबु तव्हां ईअं सम्झो त पहिरें ॾींहुं जॾहिं तव्हांजी हाउस बिल्डिंग शुरू थींदी त तव्हांखे जे पोयां बैक ते हिकिड़ो इदारो मौजूदु हूंदो। जीअं ई अव्हां उहा ट्रेनिंग कंप्लीट कंदव त उन जे बुनियाद ते तव्हांखे नौकरी मिली वेंदी। ऐं उन दौरान उहा जेका बि इन्वेस्टमेंट हूंदी पढ़ाईअ जी या प्लस में टिकट वग़ैरह थिए थी उहा टिकट पूरे जर्मनी लाइ हुजे थी, जंहिंमें तव्हां पूरी जर्मनी मोकलुनि जे ॾींहंनि में घुमी बि सघो था। ऐं हिते खोड़ सारा माण्हू जेके पंजाब जी साइड खां आहिनि, कश्मीर जी साइड खां आहिनि, उहे हिते 4 या 500 जेके मतिलबु रेफ्यूजीज़ तौरु हिते जर्मनी में आयल आहिनि, 4 या 500 उनखे मिलनि था। उहे 400 यूरो मां 100-150 हिते ख़र्चु करे 200-300 पाकिस्तान में मोकिलनि था, पंहिंजी फैमिली ॾांहुं मोकिलनि था,
तव्हां सोचो त जेकॾहिं अव्हांखे 1000 या 1200 यूरो मिलनि त यकीनन अव्हां पंहिंजी फैमिलीअ खे सुठी सारी मदद करे सघो था। उन खां अलावा इहो आहे त जॾहिं तव्हांजी ट्रेनिंग जेकॾहिं तव्हां पढ़ण में होशियारु आहियो त 2.5 साल वारी 2 साल में बि करे सघो था, 2 साल वारी 1.5 साल में बि उहा ट्रेनिंग तव्हां मुकमिल करे सघो था। उन डिप्लोमा जे बुनियाद ते पोइ अव्हां वरी यूरोपियन यूनियन जे अंदरि जेके 28 मुल्क आहिनि उते बि अव्हांखे अपॉर्चुनिटी हुजे थी कमु करण जी। सो ही हिकिड़ी सिर्फ़ु डिप्लोमा या हाउस बिल्डिंग न आहे, पर हिन सां अव्हांजो मुस्तक़बिल बहितर थी सघे थो, अव्हांजे ख़ानदान जो मुस्तक़बिल बहितर थी सघे थो। जेकॾहिं अव्हीं शादीशुदा आहियो त अॻिते हली अव्हीं पंहिंजी फैमिली घुराए सघो था, पंहिंजा ॿार घुराए सघो था। ऐं 5 सालनि खां पोइ हाणे त ग़ालिबन 3 साल जो रूल हले थो, पर हुन ते वॾी डिस्कशन आहे त हुनखे मुमकिन आहे त ईंदड़ टाइम में ख़तमु कनि। पर 5 साल वारो हिते रूल लागू आहे, जंहिंजे तहत तव्हांखे जर्मन या यूरोप जी जंहिं बि मुल्क में तव्हां उहा हाउस बिल्डिंग कयो था त तव्हांखे उतां जो पासपोर्ट मिले थो, तव्हांजी नेशनलिटी मिले थी, तव्हांजा नसुल जेके आहिनि उहे सुधरी वञनि था, उन्हनि जी बहितरीअ जो बि बुनियादु रखो था। सो उन जे लाइ जेके ज़रूरी शयूं आहिनि मूं तव्हांखे ॿुधायो त उन जे लाइ ज़रूरी आहे त अव्हीं घटि में घटि B1 या B1 जंहिंखे जर्मन में सॾनि था उहा अव्हांखे करणी पवंदी। ऐं उन जे बुनियाद ते ई अव्हांखे जेका दाख़िला आहे उहा हिते मिली सघंदी। ऐं ॿियो सुवाल इहो आहे त हाउस बिल्डिंग कराईंदो केरु आहे, त हिते हिकिड़ा 3 मुख़्तलिफ़ इदारा थियनि था जिन खे असीं बेरूफ शूल सॾियूं था। उन्हनि जे अंदरि तव्हांखे ही तालीम ॾींदा ऐं प्लस में सिख्या जेको बि इदारो तव्हांजे पोयां हूंदो ऐं जंहिं इदारे वटि तव्हांखे सीट मिलंदी उन में सिख्या तव्हां वठंदव। ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ कंपनीज़ आहिनि, जीअं मैरिक आहे दवाउनि जी कंपनी, या मुख़्तलिफ़ BMW ठाहिण वारी कंपनी आहे, मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि, या जीअं डॉइचे बाहन आहे जर्मन रेलवे उन्हनि जे तरफ़ां आहे, उहे बि अव्हांखे सिख्या लाइ बेरूफ़शूल में मोकिलींदा। ऐं बक़ाया जेको आहे पाण उनखे घणी सिख्या जो स्कूल या हुनरी सिख्या जो स्कूल सॾे सघूं था उन में। ऐं जेका हितां जी चेंबर्स ऑफ कॉमर्स आहे, चेंबर ऑफ कॉमर्स ई हाका सॾिबो आहे हुनखे, अंग्रेज़ी में IHK सॾिबो, उहे अव्हांखे सर्टिफिकेट ॾींदा आहिनि। जॾहिं 2 या 2.5 साल जी तव्हां डिप्लोमा कंदव उहे अव्हांखे उहा डिप्लोमा जो सर्टिफिकेट ॾींदा आहिनि। ऐं उन खां पोइ अव्हीं आज़ादु हूंदा आहियो त अव्हीं हिते फ्री मार्केट आहे, तव्हां किथे बि नौकिरी करे सघो था, किथे बि वञी सघो था, उन में तव्हांजे मथां का बि पाबंदी कोन्हे। हिते जेके बहितरीन डिपार्टमेंट सॼा वञनि था, मिसाल तौरु जेको IT सेक्टर आहे उहो उन जी हिते तमामु घणी वैल्यू आहे। उन में त 1000 खां 1200 यूरो तव्हांखे माहवार मिलनि था, ऐं पघार जेका आहे उहा तव्हांजी पोइ 3000 यूरो थिए थी जॾहिं अव्हीं उहा डिप्लोमा कयो था। ऐं उहा सिर्फ़ु पघार 3000 यूरो न हुजे थी, पर उन में साल जे अंदरि 13 पघारूं हुजनि थियूं ऐं 1 महीनो अव्हांखे मोकल हुजे थी। ऐं खोड़ सारा अहिड़ा हेल्थ सेक्टर जीअं आहे, जीअं मां फार्मेसी में फार्मासिस्ट तौरु कमु कयां थो, त असां वटि लॻभॻि 36 ॾींहं साल जे अंदरि मोकल आहे छंछरु खे छॾे करे। ऐं यकीनन उते बि 13 पघारुनि जो सिस्टम हुजे थो। ऐं उन खां पोइ अलावा जेको ऑटोमेशन टेक्नोलॉजी आहे उन जे अंदरि बि सुठियूं सारियूं पघारूं हुजनि थियूं, उनजो टेक्निकल कमु हुजे थो। ऐं हिते जीअं असां वटि मैकेनिक मिली वेंदो आहे, उहो मैकेनिक वारो तरीक़ेकार कोन्हे। जेकॾहिं तव्हां हाउस बिल्डिंग कयो था तव्हांखे तजुर्बो आहे, ऐं यकीनन जेको बि हिते हाउस बिल्डिंग कंदो त उनखे तजुर्बो उन लाइ मस्तु आहे, उनखे हर सूरत में सिखणो पवंदो। असां वारी सिख्या या असां वारी तालीम कोन्हे जेका असांखे सिंध या पाकिस्तान में मिले थी, तव्हां डिग्री वरिती पोइ अचे या न अचे, हिते तव्हांखे हर सूरत में उहो सिखणो पवंदो। उन खां अलावा फूड टेक्नोलॉजी टेक्नीशियन थियनि था, उन जी हिते बि हुजे थी। फ़र्क़ाउफ़र हुजनि था, जेके मुख़्तलिफ़ हिते खाइण पीअण जूं मार्केट्स हुजनि थियूं, उन में जेको सामान सीधो खपे थो करे थो, उन हवाले सां बि जेके हिकु हाउस बिल्डिंग कनि था उन्हनि जी वॾी डिमांड हुजे थी। असांजो हिकु दोस्त आहे जंहिं उहा हाउस बिल्डिंग कई आहे, ऐं तव्हां ॻाल्हि ॾिसंदा हूंदो त उहे दोस्त मुख़्तलिफ़ मुल्कनि में घुमनि फिरनि बि था, इंजॉय बि कनि था, ऐं हुनजो पंहिंजो वक़्तु तमामु सुठो गुज़रे थो। उन खां अलावा जेको मूं तव्हांखे ॿुधायो दौरानियो उनजो 2 खां 2.5 साल हुजे थो, पर उहो तव्हांजी इफिशियंसीअ लाइ तव्हां केतिरा एफिशिएंट आहियो। जेकॾहिं आहियो, यकीनन नौजवान जेके अप्लाई कंदा त मां सम्झां थो उनमें एतिरी एबिलिटी आहे। ऐं यूरोप या जर्मनी तमामु हिकिड़ो इन हवाले सां वसी मुल्क आहे। जॉब मार्केट जेका आहे उहा तमामु वसी आहे, ऐं तव्हांखे नौकिरीअ जा तमामु घणा मौक़ा हुजनि था। हिन जे लाइ मूं तव्हांखे ॿुधायो त तालीमी क़ाबिलियत घटि में घटि इंटरमीडिएट हुजे। मैट्रिक बि क़ाबिल क़बूल आहे, पर मैट्रिक जे लाइ वरी मुख़्तलिफ़ जेका हाउस बिल्डिंग मां तव्हांखे वेबसाइट्स ॾिसां थो उन ते तव्हां चेक करे सघो था त मैट्रिक जे बुनियाद ते कहिड़ियूं हाउस बिल्डिंग अवेलेबल आहिनि, ऐं जेका इंटरमीडिएट आहे उनजे बुनियाद ते कहिड़ियूं
हाउस बिल्डिंग अवेलेबल आहिनि ऐं हिन लाइ मिनिमम एज रिक्वायरमेंट जेका आहे उहा 18 साल हुजे थी। ऐं उन खां अलावा इहो आहे त जॾहिं तव्हां B1 पंहिंजे मुल्क में कयो था त तव्हां हाउस बिल्डिंग लाइ उतां ई अप्लाई करे सघो था। ऐं पोइ उन जे लाइ ज़रूरी हुजे थो तव्हां हाउस बिल्डिंग जी वीज़ा अप्लाई कयो ऐं तव्हांजी B1 थियल आहे या B2 थियल आहे त उहा तव्हांखे 100% यकीनी हुजे थी उहा वीज़ा मिली वञे थी। छो त हिते जनरली माण्हुनि जी हूअं बि खपत हुजे थी ऐं ख़ासि तौर ते जेके गुज़िरियल 2-3 सालनि खां हिते रिफॉर्म्स थिया आहिनि त उन में हिन जी कोशिशि आहे त जेके स्किल्ड वर्कर्स आहिनि या जेके नौजवान माण्हू आहिनि उन्हनि खे घुराइजे जिन वटि का तालीम हुजे ऐं उहे हिते अचनि उहे हिते पंहिंजो सगारो किरदारु अदा कनि ऐं मार्केट में कमु कनि। ऐं हिन जे लाइ जेको दरख़्वास्त जेका तव्हां ॾींदव उन जे लाइ बुनियादी ज़रूरत आहे CV। जेका CV हिते ॾिनी वेंदी आहे उहा CV ईअं हूंदी आहे त तव्हांखे टेबल फॉर्म में हुजे, मिसाल तौरु तव्हां किथे जा हुआ, प्राइमरी तव्हां किथे हासिलु कई, तव्हांजी हाई स्कूल जी तालीम केतिरी आहे, उन खां पोइ तव्हां छा कयो कीअं, उहो सॼी कंप्लीट हिकिड़ी टेबल फॉर्म में हुजे थी जंहिंमें तव्हांजो ॼमण खां वेंदे जंहिं ॾींहुं ताईं तव्हां अप्लाई कयो था उन में ई माना सॼी जो सॼो टाइम जेको आहे उहो कवर थियल हुजणु ज़रूरी आहे। उन सां गॾोगॾु ज़रूरी आहे त जेका तव्हां तालीम हासिलु करियो था उहा तालीम जेका मैट्रिक या इंटर तव्हांजी आहे उनजी जर्मन ट्रांसलेशन थिए। उन ट्रांसलेशन जे हवाले सां जंहिं बि नौजवान खे मदद खपंदी त उहा मां मदद कंदुसि ऐं उहे जेके डॉक्यूमेंट्स आहिनि उहे ट्रांसलेट मां कराए ॾींदुसि। ऐं जेकॾहिं तव्हां हिते अप्लाई कयो था, मूं सवेर बि पंहिंजी हिन फेसबुक जी वीडियो में बि चयो ऐं हिन महिल बि मां तव्हांखे चवां थो त ज़रूरी आहे ॿोली अव्हांखे पाण खे सिखणी पवंदी। ॿोली सिखण खां सवाइ हीअ मार्केट सम्झो त तव्हांजे लाइ अवेलेबल न आहे। हिन जे लाइ ज़रूरी आहे तव्हांखे ॿोली अचणु खपे। ॿोली अव्हां सिखंदव उन खां पोइ जेके बि रिक्वायरमेंट्स आहिनि हिते का ख़तो किताबत करणी पवे थी, कंहिंखे टेलीफोन करिणो पवे थो, तव्हांजा जेके डॉक्यूमेंट्स आहिनि उहे ट्रांसलेट कराइणा पवंदा, उहो सभु मां तव्हांखे कराए ॾींदुसि ऐं मां इन हवाले सां जेका बि मदद मूंखां पुॼंदी उहा मां तव्हांजे लाइ कंदुसि। ऐं उन खां अलावा जेको ज़रूरी आहे उहो इहो आहे त तव्हां किथे अप्लाई कयो। त हाणे जेकॾहिं तव्हां वटि उहा कयो था ऐं B1 जर्मन जेका आहे उहा तमामु सवली आहे। मूं हिते 5 महीननि में कई ऐं खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके 3 महीननि में कनि था, 6 महीननि में कनि था। मां सम्झां थो जेकॾहिं तव्हां मां जेके नौजवान आहिनि ऐं यकीननि उहे असांखां पोइ जी पैदाइश आहिनि त उन्हनि जी ज़हन या उन्हनि जी जेका सिखण जी कुवत आहे उहा यकीननि तेज़ हूंदी, तव्हां 3 खां 6 महीननि में करे सघो था। जॾहिं तव्हांजी उहा लैंग्वेज थी वञे थी त हाणे सुवालु अचे थो त उहा तव्हांखे किथे ॻोल्हणु खपे। त उन जे लाइ हिकिड़ियूं वेबसाइट्स आहिनि, मिसाल तौर ते हिते इन ते जेकॾहिं तव्हां सर्च कंदव त तव्हांखे ईयरली नज़र ईंदियूं त केतिरा सौ या केतिरा हज़ार जेके हाउस बिल्डिंग्स या डिप्लोमास आहिनि उहे अवेलेबल आहिनि। ऐं उन खां अलावा इहो आहे त हिन में मतिलबु ईअं तव्हां सम्झो त जंहिंजी बि एडमिशन थिए थी उन जे लाइ रोज़गार जेको आहे उहो यकीनी हुजे थो। ऐं उन खां अलावा तव्हांजे लाइ जेका हिकिड़ी प्लस या पॉज़िटिव पॉइंट आहे उहा इहा आहे त हिते अचण खां पोइ तव्हांजे लाइ सिर्फ़ु रोज़गार न पर अव्हांजी फैमिली, अव्हांजो ख़ानदान जेके पोइते अव्हांजा रहनि था ऐं उन्हनि जी बि मदद करे सघो था ऐं भरपूर क़िस्म जी मदद करे सघो था। ऐं जीअं मूं अव्हांखे ॿुधायो त स्टार्टिंग पे 3000 हुजे थी जेका 10 लख प्लस थिए थी। ऐं असां वटि त मिसाल तौरु कंहिंजी इंटर थियल हुजे, मैट्रिक थियल हुजे या इवन जंहिंजी ग्रेजुएशन थियल आहे त उनजे लाइ ख़्वाबु आहे त पोइ 10 लख शायदि उहे सालियानी पघार न खणी सघनि पर उहा हिते माहवार हुजे थी। ऐं उन खां अलावा हिते तव्हांजे लाइ हेल्थ फैसिलिटीज़ आहिनि। तव्हांजी जेका ॿार थियनि था उन्हनि जे लाइ एजुकेशन फ्री आहे। त तमामु घणा मौक़ा आहिनि पर उन्हनि सभिनी मौक़नि जे लाइ ज़रूरी आहे त तव्हांखे पाण खे एफर्ट वठणी पवंदी। ऐं हीअ जेके बि वेबसाइट्स आहिनि इहे मां डिस्क्रिप्शन वीडियो जी में ॾियां थो। उन खां अलावा मुंहिंजो कमेंट सेक्शन खुलियल आहे। अव्हांखे जेका बि ॻाल्हि जेको बि सुवालु पुछिणो हुजे मुंहिंजी फेसबुक ID बि अव्हां वटि मौजूदु आहे। ऐं जेकॾहिं कंहिं दोस्त खे खपंदो त मां पंहिंजी ईमेल बि प्रोवाइड कंदुसि ऐं जंहिं बि क़िस्म जी मदद तव्हां चवंदव उहा तव्हांजी मदद करण लाइ मां तयारु आहियां। पर ज़रूरी आहे त पहिरियों ऐं बुनियादी ॾाको जेको आहे उहो आहे त अव्हां पाण केतिरी एफर्ट वठो था ऐं उन एफर्ट जे लाइ ज़रूरी आहे त उहा लैंग्वेज सिखो। लैंग्वेज मूं चयो त हैदराबाद ऐं कराची में मौजूदु आहे पर जेकॾहिं कंहिं वटि पैसा न आहिनि त मोबाइल अॼुकल्ह हर कंहिं वटि मौजूदु आहे, इंटरनेट बि लॻभॻि हर कंहिं वटि मौजूदु आहे ऐं अव्हां यूट्यूब बि हर कंहिं वटि मौजूदु आहे। त अव्हां यूट्यूब जे ज़रिए बि उहे क्लासिस वठी पंहिंजी हाउस बिल्डिंग जे लाइ अप्लाई करे सघो था। बाक़ी जेके डॉक्यूमेंट्स वग़ैरह ट्रांसलेशन थिए थी या कंहिं क़िस्म जी ख़तो किताबत थिए थी या उन दौरान का रहनुमाई जी ज़रूरत पवे थी त उहा मां तव्हांजी करण लाइ तयारु आहियां। जीअं मूं सवेर तव्हांखे ॿुधायो
त जीअं यूनिवर्सिटी में माण्हू दाख़िला वठंदा दुनिया जे कंहिं बि मुल्क में, इवन जेके यूके में दाख़िला वठंदा, अमेरिका में वठनि था या कैनेडा में, हाणे त अमेरिका ॾाढो ॾुखियो थी वियो आहे, त उन्हनि खे उते ब्लॉक अकाउंट जी ज़रूरत हुजे थी, उते पैसा जमा कराइणा पवनि था। आईलेट्स बि माण्हू कनि था इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज़ जे लाइ, पर हिते सिर्फ़ु अव्हांखे लैंग्वेज सिखणी आहे ऐं अव्हांखे कंहिं बि ब्लॉक अकाउंट जी ज़रूरत न आहे, अव्हांखे कंहिं बि पैसनि ख़र्चु करण जी ज़रूरत न आहे। जॾहिं अव्हांजी उहा दाख़िला थी वञे थी त घणनि केसिस में इवन जेका टिकट आहे उहा बि तव्हांखे पंहिंजी कंपनी प्रोवाइड करे थी, ऐं रिहाइश बि जेका खोड़ सारियूं कंपनियूं पाण पंहिंजूं उन जूं हॉस्टल्स हुजनि थियूं जेके रिहाइश ॾियनि थियूं, जे न त हिते स्टूडेंट्स जे लाइ रिहाइश तमामु सवली ऐं आसान आहे। हर जेका क्राइस हुजे थी या जेके पाण डिस्ट्रिक्ट खणी छॾियूं, उन डिस्ट्रिक्ट जे अंदरि जेके बि 12, 14 या 16 टाउन हुजनि थियूं, हर हिकु टाउन में लॻभॻि हिकु या ॿ स्टूडेंट्स ख़ासि तौर ते जेके ॿाहिरिनि मुल्कनि खां अचनि था, बैनुल अक़वामी शागिर्द अचनि था, उनजे लाइ हॉस्टल्स हुजनि थियूं, उनजे लाइ न सिर्फ़ु सिख्या जा मौक़ा हुजनि था, पर अव्हांखे ग्रो करण जा मौक़ा मिलनि था, अव्हांखे सॼी दुनिया जे माण्हुनि सां मिलण जो मौक़ो मिले थो। ऐं उन खां अलावा अव्हांखे हिकिड़ी तमामु वॾी वसी नौकरीअ जॉब करण जे लाइ मार्केट मिले थी, ऐं उन सां गॾोगॾु अव्हांखे फ्री एक्सेस हुजे थी यूरोप जे 28 मुल्कनि अंदरि जेके बि यूरोपियन यूनियन में अचनि था या शेंगन कंट्रीज़ आहिनि। ऐं उन खां अलावा यकीनन 5 सालनि खां पोइ जॾहिं अव्हीं तव्हांजा नेशनल थियो था त सॼी दुनिया अव्हांजे लाइ खुलियल हुजे थी, अव्हांजे लाइ वीज़ा ऑन अराइवल हुजे थी। ऐं उन खां अलावा इहो आहे त जेको बि हिते माण्हू अचे थो उन जे लाइ फैमिली रीयूनियन वीज़ा जी सहूलियत हुजे थी, त जेकॾहिं कोई शादीशुदा आहे त उहो पंहिंजी घरवारी पंहिंजे ॿारनि खे हिते घुराए सघे थो, उहे उन सां गॾु रही सघनि था। उनजी तालीम सिख्या जेका आहे उहा वरी सॼी जर्मन सरकार जे मथे ते हुजे थी। सो इहे सभु सहूलियतूं हासिलु करण जे लाइ ज़रूरी आहे त अव्हांखे बुनियादी स्टेप जेको आहे लैंग्वेज जो उहो पाण तइ करिणो पवंदो, ऐं यकीनन उन जे लाइ मुख़्तलिफ़ वेबसाइट्स मुख़्तलिफ़ एप्लीकेशन्स आहिनि, उन एप्लीकेशन्स जे हवाले सां मां तव्हांजी मदद कंदुमि। ऐं जेकॾहिं के नौजवान सीरियस आहिनि ऐं को नौजवान जो ग्रुप ठहंदो त उन्हनि जे लाइ बि मां कोशिशि कंदुमि त को माहवार या 15 ॾींहं को 2 कलाक 4 कलाक उन्हनि सभिनी खे गॾियल जर्मन लैंग्वेज में मां लेक्चर बि ॾेई सघां थो, मां सेखारे बि सघां थो, ऐं ॿिए क़िस्म जी जेका मदद खपंदी उहा बि मां प्रोवाइड करे सघां थो। सो उमेदु आहे त अॼु जी वीडियो अव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं अव्हां सभिनी दोस्तनि खे समूरी वीडियो ॾिठी हूंदी। ऐं मां इन उमेद सां हिन वीडियो खे ख़तमु थो करियां त यकीनन हिन मुंहिंजी वीडियो सां अव्हां नौजवान को लाभ हासिलु करे सघंदा ऐं कोशिशि कंदा, ऐं यकीनन जेके माण्हू कोशिशि कंदा आहिनि कामयाबी उन्हनि जा क़दम चुमंदी आहे। ऐं उन खां अलावा ज़रूरी आहे त इन क़िस्म जा वीडियोज़ जेकॾहिं अव्हीं ॾिसणु चाहियो था या इन क़िस्म जे मौज़ूअ ते अव्हीं इंट्रस्टेड आहियो त अव्हीं कमेंट्स में लिखी सघो था, को सवाल का रिथ का राय, त मां हाज़िर आहियां। ऐं आख़िर में इहा गुज़ारिश त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक करियो, ऐं यकीनन मिलंदासीं वरी कंहिं नई वीडियो वरी कंहिं नई टॉपिक सां। तेसिताईं मोकिलाणी न आहे। सन सलामत साथ सलामत।